हाई कोर्ट 7 में नारे सां मुबैना ज़्यादती जे इल्ज़ाम हेठि आयल जज जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। सिंध हाई कोर्ट जी जज जस्टिस राशिदा असद जी अदालत 7 जे मुअतल सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट इम्तियाज़ हुसैन भुट्टो जी 10 ॾींहंनि लाइ 1 लख रुपयनि जे ज़मानती काग़ज़नि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। जज जे वकील शाहिद सूमरे अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिविल जज ते जेकी बि इल्ज़ाम लॻाया विया आहिनि उहे कूड़ा आहिनि। हुन चयो त जज ख़िलाफ़ साज़िश कई पई वञे, हू केस खे मुंहुं ॾींदा। जॾहिं बि तव्हां वटि का डिटेन्यू पीअर थिए त तव्हां हुन खां पुछंदो त बाबा केरु आहे, काॾे वञणु चाहे थी, छो आहे ईअं, इहो छो पुछिबो आहे। ऐं पुलिस जी गैर मौजूदगीअ में पुछिबो आहे, त हुनजे ईअं न थियो त को फोर्स हुजे हुन ते। त इहो त हिकिड़े जज जे लाइ इहो त ड्यूटी आहे जज जी। पर उन ड्यूरेशन में जेका हू ड्यूरेशन ॿुधाए थी, उन ड्यूरेशन में त 3 दफ़ा रीडर बि उते आयल आहे ऐं रीडर खे स्टेनो खे हुन घुराए आर्डर जे लाइ डिक्टेशन ॾिनी। ऐं जेको हू बयानु थी ॾिए त मां पंहिंजे मुड़ुस खे घुरायो, पोइ ब्रोहिकी में हुनखे मां चयो त मां तव्हां मूंसां हीअं थी आहे, अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। CCTV फुटेज आहे त कोई हुनजो हस्बैंड न आयो आहे अंदरि, कोई असां जज साहिबु हुनखे न घुरायो आहे। बहरहाल असांखे उमेदु आहे कोर्टुनि मां, असां जुडिशियल इंक्वायरी जे लाइ बि वेंदासीं, असां DNA जी टेस्ट लाइ बि वेंदासीं। असां वकील शाहिद सूमरे चयो त सुप्रीम कोर्ट बि नोटिस वरितो आहे, हू सबूत ॾियण लाइ तयारु आहिनि। असां इंसाफ़ वठणु हाई कोर्ट आया आहियूं। असांखे जेकॾहिं हाई कोर्ट मां इंसाफ़ न मिलियो त यकीन सुप्रीम कोर्ट बि वेंदासीं, छो जो इहे असांजूं अदालतूं आहिनि ऐं हिकिड़ी जुडिशियल ऑफिसर सां ज़्यादती थिए थी। इन जे लाइ असां जेको बि फोरम असांखे प्रॉपर लॻो ऐं रेमेडी जिते अवेलेबल हूंदी, यकीनन हाई कोर्ट असांखे रिलीफ न ॾिनो। असांखे उमेदु आहे हाई कोर्ट रिलीफ ॾींदी असांखे। जेकॾहिं हाई कोर्ट रिलीफ न ॾिनो त यकीन असां सुप्रीम कोर्ट वेंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk